इन्हें केन मारियो ये तव्हांखे कोन पई सुञाणे छोकरी हे मिठल जी धीउ आबेल आहे राधन जी राणी आहे राणी मिठल जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पापनगर जी अॼु तव्हांखे वॾी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। ऐं दोस्तों तव्हांखे बि इहो ॿुधाईंदासीं त हिन जी एपिसोड केॾी महिल हलायो वेंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक लाइ सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहानी अपडेट की तरफ है। तो पापनगर जो ड्रामो है उनकी हाँ तमाम जल्द जो है ईद का उनकी एपिसोड अची वेंदी, यानी के टीन टीवी ते तमाम जबरदस्त ड्रामो है। उन में अब्बास गुल जो मेन किरदार है। इनमें सुठा सुठा पिण अदाकार कम करे रहा है। जुल्फकार बुर्दी कम करे रहो है, अब्बास गुल उडाणो कम करे रहो है, मजू सतार लाड़ कम करे रहो है, सई मुमताज खासकली कम करे रहो है, इरफान शेख भी कम करे रहो है, बिया सिंध जा नाले नाले वाला अदाकार कम करे रहा है। सही निसार शाह भी इन ड्रामे में कम करे रहो है। तमाम जबरदस्त ड्रामो है पापनगर। तो पापनगर जो ड्रामो है वो एक वडो सोप सीरियल ड्रामो है। वो के टीन टीवी के एतरी तो शोहरत ॾींदी जेतरी असां सोचे भी नथा सघूं। तो इन जे तेज़ी सां शूटिंग हली रही है, जेका मां बाद में इन मां जेके आहिनि 2 स्पेल मुकमिल थी चुका आहिनि ऐं 3 स्पेल जी तमाम जल्द शूटिंग जारी है। इन ड्रामे के जो ईद का रिलीज कयो वेंदो ऐं इन जा जेके आहिनि 3 टीज़र पूरा थींदा, उन खां पोइ प्रोमो ईंदो, उन खां पोइ एपिसोड हलायो वेंदो। दोस्तों इन ड्रामे की तेजी से शूटिंग हली रही है, जेका मां बाद में। तो इन ड्रामे जो अब्बास गुल जो मेन किरदार है, तमाम जबरदस्त ड्रामो है। इन की कहानी भी सुठी है। इन जो डायरेक्टर है वो असगर थईम है, असगर चौधरी है। तो अब्बास गुल जो उडाणो है उनके काफी दोस्तन जो इंतजार है, अब्बास गुल उडाणे जो ड्रामो करे इंदो। तो उनकी हाँ जो है तमाम जल्द ईद का अचण वारी है। तो अब्बास गुल उडाणे जो एक बेहतरीन ड्रामो है पापनगर। दोस्तों हाँ तव्हांजो इंतजार जो घणियों खत्म थी चुको है। पापनगर ड्रामो हाँ तमाम जल्द अचण वारो है, अब्बास गुल उन में मेन किरदार है। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, पसंद असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। खुदा हाफिज़।